सेनेट चूंड में पाकिस्तान पीपल्स पार्टी सभ खां वधीक सीटूं हासिल करण में कामयाब थी वई आहे। सेनेट चूंड में पाकिस्तान पीपल्स पार्टी सभ खां वधीक सीटूं हासिल करण में कामयाब थी वई। पाकिस्तान पीपल्स पार्टी 11 ऐं मुस्लिम लीग नून 6, MKM 1 सीट हासिल कई। आज़ाद उम्मीदवार फैसल वावडा भी कामयाबी हासिल कई। सेनेट जे 19 खाली सीटुनि ते चूंड थी, जंहिंमें सिंध जे 12, पंजाब जे 5 ऐं इस्लामाबाद जे 2 सीटुनि ते वोटिंग थी। इस्लामाबाद में जनरल सीट ते पीपल्स पार्टीअ जो राना महमूदुल हसन 224 वोट खणी कामयाब थी वियो, जॾहिं त आज़ाद उम्मीदवार फरज़द हुसैन शाह 81 वोट हासिल करे सघियो। टेक्नोक्रेट जी सीट ते नून लीग जो इसाक डार 222 वोट खणी कामयाब थियो ऐं संदसि मदे मुक़ाबिल आज़ाद उम्मीदवार अंसार कियानीअ खे 81 वोट मिलिया। टेक्नोक्रेट ऐं जनरल सीटनि ते 7 वोट ॻणप दौरान रद्द कया विया। सिंध मां पीपल्स पार्टी मजमूई तौर ते 10 सीटूं हासिल कयूं, जंहिंमें 5 जनरल सीटुनि, 2 औरतुनि, 2 टेक्नोक्रेट ऐं 1 अक़लियत सीट ते पीपल्स पार्टीअ जा उम्मीदवार सोभारा थिया। सिंध मां पीपल्स पार्टीअ जे कुरतुल एन मरी रुबीना काइम खानीअ खे 58, पीपल्स पार्टी जे सरमद अली 59 ऐं बैरिस्टर ज़मीर घुमरो 58 वोट खणी कामयाब थियो। जनरल सीटनि ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवार काज़िम अली शाह 21, अशरफ जतोई 22, मसरूर अहसन 21, नदीम भुट्टो 21 ऐं दोस्त अली जैसर 21 वोट हासिल करे सघियो। अक़लियती सीट ते पूंजो मल भील 117 वोट खणी सोभारो थी वियो। सिंध जे 2 जनरल सीटनि मां 1 ते आज़ाद उम्मीदवार फैसल वावडा खे 21 वोट मिलिया। 2 ते MKM जो आमिर चिश्ती भी 21 वोट खणी सेनेटर चूंडिजी वियो। पंजाब में टेक्नोक्रेट जे सीट ते मोहम्मद औरंगज़ेब 128 वोट ऐं मुसद्दिक़ मलक 121 वोट खणी कामयाब थी विया। अक़लियत सीट ते नून लीग जे खलील ताहिर सिंधु 253 वोट खणी कामयाबी माणी। अनोशा रहमान 125 ऐं औरतुनि जे सीट ते बुशरा अंजुम भट्ट 123 वोट खणी कामयाब करार ॾिनियूं वयूं। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खैबर पख्तूनख्वा में सेनेट जे 11 सीटुनि ते थींदड़ चूंडूं मुलतवी करे छॾियूं। KPK असम्बलीअ में पीपल्स पार्टीअ जे मुख़ालिफ़ धुर अॻवान अहमद करीम कुंडी हलफ़ न खणंदड़ मेंबरनि जी सहीअ वारी दरख़्वास्त जमा कराए छॾी, जेका सूबाई इलेक्शन कमिश्नर वटि जमा कराई वई। बलोचिस्तान असम्बली में सेनेट जे 11 सीटुनि ते समूरा उम्मीदवार अॻु ई बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि। वाज़े रहे त हिन साल सेनेट जूं 48 सीटूं ख़ाली थियूं, जिन मां 18 सेनेटर बिना मुक़ाबले चूंडिजी विया। बलोचिस्तान असम्बली जा समूरा 11 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थिया ऐं पंजाब मां बि 7 उम्मीदवारनि खे बिना मुक़ाबले कामयाब करार ॾिनो वियो।